इश्क तो लैला मजनू जो यार, बाकी सब आशिक बेकार। छो बेकार है? असां इश्क को घट के होसे जा। मां पांजी महबूबा चलाए गोठा पंधींदो हुयुसि। ये दा टेबल बुक है। कंहिंजे लाइ बुक आहे? दिलावर हाल जा 365 ॾींहं ये टेबल दिलावर लाइ बुक लाइ। हिते हुते बुकिंग त कुत्ता कंदा आहिनि। तव्हां शींहं वरी कॾहिं खां वठी इहो कमु शुरू कयो आहे? कॉमेडी ॾाढी भली थो करे। तोखे छा थो लॻे त रोडनि तो 2-3 छोरा खणी ऐं पुलिस वारे खे मारे तूं हिन टेबल जो हक़दार थी वई? हक़दार त मां आहियां, हिन टेबल जो बि ऐं हिन कबर शहर जो बि। लॻे थो तोखे हक़दार ऐं चौकीदार में फ़र्क़ु नज़र नथो अचे। न शफ़क़त न, मां जुमे जॾहिं कंसां बि न आहियां विढ़ंदो। हूअं बि तुंहिंजे भाउ जो मां थोराइतो आहियां, ऐं जेकॾहिं मूंते हू हथु न खणे हा न, अॼु मां तुंहिंजे पोयों बीठो हुजां। पोयों बीठो हुजां न त पोयों वार करे हा। जंहिं ॾींहुं वार कंदो मैं न, सीने ते वार कंदुसि, पोयों न। पोइ मां दुआ थो घुरां, जॾहिं असां ॿई मिलूं, न जुमे जो ॾींहुं हुजे न रमज़ान जो पहिरियों रोज़ो, न तोखे भॼण जो मौक़ो मिले न लिकण जो टाइम। उहा त हुन ॾींहुं ख़बर पवंदी केरु भॼे थो ऐं केरु लिके थो। शोएब, साजिद जो ॿुधी मूंखे ॾाढो दुख थियो। हाँ यार, उनजो ॿुधी ॾाढो मूंखे बि दुख थियो, पर हुनखे केतिरा भेरा सम्झायोसीं त इहे उल्टा पुल्टा कम छॾे ॾे, पर हू कोन सम्झो। हुनजे प्रकारनि हुनखे मारायो। शोएब, मूंखे अञा हिन ॻाल्हि जो दुख आहे त हू हिकु पुलिस वर्दी में हुई ऐं वर्दी पुलिस जी डेज या फ़ौज जी, पर माण्हुनि खे इहो अहसासु ॾियाराईंदी आहे त हू असांजे तहफ़ुज़ लाइ आहे। मूंखे हिन ॻाल्हि जो दुख आहे शोएब, हिकु मामूली गुंडो खे पुलिस ऑफिसर खे मारे, इहो रुॻो हिकु हुन ते न पर पूरे डिपार्टमेंट ते असरु थो पए, ऐं मूंखे इहो करे बर्दाश्त ई नथो थी सघे। हुनखे केतिरा भेरा असां सम्झायोसीं, पर उहो पंहिंजो किरदारु त ख़राबु करे चुको रहे थो। उन जा छंडा असां ते बि पवनि था, असांजे हिन समाज ते। तूं कॾहिं इहो सोचियो आहे त उनजे करे असांजे डिपार्टमेंट ते, असांजी वर्दी ते केतिरो असरु पियो आहे? माण्हुनि जी नज़र में असां बि ॼण गुंडा आहियूं, गुंडा। छॾे यार, छो तो पंहिंजे मथे में सूरु विझे? उहा ॻाल्हि न आहे शोएब, हिन शहर में जेको थिए थो न उहो सुठो नथो थिए। हिते हर को पिस्टल खयूं गिदड़ में शींहं बणी वियो आहे। न, उमिरि ते वियो। उमिरि कैद जी सज़ा मिली मूंखे। जेकॾहिं न भॼां त सॼी उमिरि जेल में सड़ां हा। छा चयो अख़बार वारनि तोखे? कंबर शहर जो गुंडो था चवनि तोखे। ग़लति लिखियो आहे अख़बार वारनि। मां हिन कंबर शहर जो बादशाह आहियां, गुंडो न। ही छा थी वियो आहे तोखे मजीद? मूंखे त यकीन नथो अचे त तूं उहो ई मजीद आहीं
जैसा मूं प्यार कयो हो। मरियम मजीद ही बच्चू भाई आए तो अस्पताल जी करे एसीजी के मशीन ॾिठी आहे उन जी लकीर जेसताणी फिडी हलंदी आहे त इंसान जिंदा रहंदो आहे ऐं लकीर जीअं सिधी थींदी आहे इंसान ख़त्म। हू मजीद सिधो हुयो तॾहिं ख़त्म थी वियो। ही मजू भाई टेढ़ो आहे ऐं अॼु बि जिंदा आहे। वो कमजोर ऐं बेवकूफ़ हुयो, मां ताक़तवर आहियां। हू बेकसूर हुयो, पोइ बि जेल में वियो ऐं मां गुनहगार हूंदे बि पोइ बि आज़ाद आहे। हू क्लास में कापी करण खां डिॼंदो हो ऐं मूंखां ज़मानो डिॼंदो आहे। मां नथी डिॼां तोखां। जेकॾहिं ही कमु तो न छॾियो त मां तोखे छॾे वेंदसि। जीअं अॻ में छॾियो तूं मूंसां गॾु हूंदीअ त ही ज़मानो इज़त कंदुई। नथी खपे मूंखे अहिड़ी इज़त जेका की पिस्टल जे ज़ोर ते मिले। हाणे फ़ैसिलो तुंहिंजे हथ में आहे। या तो इहो ग़लति रस्तो छॾ या तो मूंखे छॾ। छा चयो तव्हांखे मुनीर? तो एफआईआर कटी थी पोइ उन्हनि खे गिरफ़्तार कंदे जीअं तो अॻ में उन्हनि खे गिरफ़्तार कयो। हू कमीना 10 ॾींहंनि जे अंदरि ज़मानत ते आज़ाद थी वापसि आया। मुनीर जी उन्हनि कहिड़ी हालत कई तो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। तुंहिंजी कावड़ जाइज़ आहे ज़ुबैर, तॾहिं तुंहिंजो वॾो आवाज़ बर्दाश्त थो कयां, न त मुंहिंजी बर्दाश्त खे मुंहिंजी कमज़ोरी न सम्झ। कमज़ोर न, पर तव्हां सभु पुलिस वारा कंहिं बि कम जा न आहियो। तव्हां वटि बंदूक त आहे पर हुन में बारूद कोन्हे। तूं छा थो सम्झी त कानून कमज़ोर आहे? न, कानून फील मस्त आहे, फील मस्त। ऐं कानून वटि एतिरो त बारूद आहे जेकॾहिं हलाइण ते पए त तो जहिड़े जो वजूद ई ख़तम थी वेंदो। जेकॾहिं तव्हां वटि वाकई एतिरो बारूद आहे त फिरोज़ ऐं ज़फ़र खे मारियो, हिते अखियूं सदा ॾेखारियो। हाणे जेको करिणो आहे न असां पाण कंदासीं। जेको हुननि मारियो आहे न उहो असांजे पीउ खां घटि कोन हुयो। हाणे तूं ॾिसजांइ असां हुननि जो कहिड़ो अछर था कयूं। सम्झाए ज़ुबैर, पंहिंजे भाउ हिन दिलावर खे सम्झाए
जेको सिक जो पीउ कयो अथव न उन सां गॾु हिन जो बि न लाश खणे हाणे लाश हुननि जा किरंदा ऐं तूं ॾिसंदो रहिजी वेंदे। जेकॾहिं तव्हां कुझु कयो उन्हनि जे लाशनि जे किरण सां तव्हांजे लाशनि किरण में बि देरि न थींदी, सम्झी छॾिजांइ। अच अच इंस्पेक्टर साहब अच। वॾी मगी आहे तव्हां ॿिन्हिनि खे अञा ताईं हिते बीठा आहियो। इहो सदाईं मशहूरु आहे त पुलिस हमेशह देरि पुॼंदी आहे। गाॾी में वियो ॿई। वारंट आहिनि तो वटि? गवाह अथई? सॼो शहर ॾिठो आहे तव्हांखे। हिनखे तव्हां ई मारियो आहे। चिड़िया घर में बीठो आहे। ही पुलिस जा न पर असांजा माण्हू आहिनि। हे सभु माण्हू असांजे दबदबे ते उथंदा ऐं वेंदा आहिनि। मारवी मां तो चवां त दरवाज़ो खोल। बजी हलो वञे था। मां दरवाज़ो कोन खोलींदसि। मारवी मां तो चवां त दरवाज़ो खोल न त मां दरवाज़ो भरी छॾींदोमांइ। खुदा खे मन हिते तमाशो न कर। हलो वञे था। तमाशो त तो मुंहिंजे प्यार जो कयो आहे। जॾहिं दिलि कढे थी त मूंसां मिले थी ऐं जॾहिं दिलि कढे थी त मूंखे छॾे हली थी वञे। दरवाज़ो खोल। मां चवां थी हले वञे था। तूं हिते आयो छो आहीं? तूं ई त चवीं पियो न त मां बादशाह आहियां। त पोइ बादशाहनि खे त खोड़ छोकिरियूं मिली वेंदियूं आहिनि। हिते अचण जी छा ज़रूरत आहे? मूंखे त हज़ारे छोकिरियूं मिली वेंदियूं पर मूंखे सिर्फ़ तूं खपे, सिर्फ़ तूं। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तूं हिन ग़लति रस्ते खां परे छो नथो थी वञी? मां तोखे कीअं सम्झायां? हाणे ही दुनिया मूंखे शराफ़त सां जीअण कोन ॾींदी। दर खोल।
मजू भाई तुंहिंजो अॼुकल्ह वॾो नालो ॿुधो आहे, काफ़ी स्पीड सां थो उॾी। स्पीड तेज़ न हुजे त दुश्मन जी हलायल गोली जो कमु आसान थी वेंदो आहे। कम जी ॻाल्हि कर। ज़ुबैर खे ख़तमु करिणो आहे, करे सघंदे? शींहं जे अॻियां शिकार रखी चई थो त शिकार कंदे। मजू भाई इहा डील तो करे छॾी। इहो कमु एतिरो आसान न आहे मजू भाई। एतिरो आसान हुजे हा त मजू भाई ॾे न अचनि हा। हिन शहर ते हुकूमत सिर्फ़ ॿिनि गैंगनि जी हले थी। हिन शहर जी हिकु गैंग असां वटि मदद लाइ आई आहे। सम्झ त उहा कमज़ोर थी वई आहे ऐं ॿी खे असां ख़तमु कंदासीं। पोइ हिन शहर जो हिकु ई बादशाह हूंदो, मजू भाई, ऐं तव्हांजी, सिर्फ़ तव्हांजी। 40 सालनि खां वठी हिन कंबर शहर ते फिरोज़ खान हुकूमत कई। पोइ हुनखे टकर ॾियण जे लाइ ज़ुबैर थियो ऐं हुनजी सुपारी बि तो वरिती आहे। इहा ई ॻाल्हि 100 साल खां पोइ ज़मानो असांजे नाले चवंदो। फिरोज़ ऐं ज़ुबैर खे कोई यादि बि कोन कंदो, सिर्फ़ मजू भाई, किंग ऑफ द कंबर। गुनहगार त केर बि थी सघे थो, ही यादगार थियण जो मौक़ो आहे। मूंसां केरु गॾु आहे, मिलायो ताड़ो। चयो मैं न, ही कंबर शहर त हूंदो पर हितों जो बादशाह मां हूंदो। शींहं खे मारण सां कॾहिं बि गिदड़ शींहं न आहे थींदो। तूं गिदड़ आहीं, गिदड़। तॾहिं त डोलनि सां गॾु शींहनि जे मथां वार कंदो आहे। ज़ुबैर कल्ह बि शींहुं हुयो कंबर जो, अॼु बि शींहुं आहे, अॼु बि। त पोइ ठीकु आहे,
ज़ुबैर भाई के मजू भाई जो आखिरी सलाम। सज मज्जू भाई तुझे बंगुले जे सामने बिठवा जज्बात न कबिया होचता के मोट दिलावे चयो माने चेहरी वार कदो मैं सीने ते वार कदो मैं आजा तो परेची कल पे जो छोरो उनके मां इतने ही दफन कदम दिलावर दिस कंपर शहर जो नव बादशाह पैदा थियो मज्जू भाई याने संजा साथी भी मौजूद ना है जुमो जुमो थड़िए छोरो पाण गला छा जो समझे हल मजू भाई हल वो घर का बाहर कोन निकरंदो जुबैर भाई का थिया ज़ुबैर हाणे पंहिंजे कारखाने ते वियो आहे जो पोस्टमार्टम कराइणो आहे न कोई भी ना हथ लाइदो मुंहिंजे भाउ खे जेतिरो हुननि खे चीरणो हो चिरे चुका हाणे मुंहिंजो वारो आहे मां हुननि खे चीरींदुमि जेसि ताईं हिन जो भाउ ज़िंदा हो दिलावर खे लॻाम हो
हाणे ज़ुबैर जी कहाणी ख़तम, दिलावर जो दास्तान शुरू थींदो। शुएब, मौत त हिन जे घर थी आहे, पर इहा बर्बादी तबाही सॼे कंबर शहर में थींदी। जेको भी तोसां थियो आहे न, हुन जो असां सभिनी खे दुख आहे, पर जंहिं बि इहो क़दम कयो आहे न, उहो ज़िंदा कोन बची सघंदो। हा, मुंहिंजो मोह आहे, उनखां पलांत बि मां पाण ई कंदुसि। हीउ शहर हुजे न हुजे, पर कब्रिस्तान ज़रूरु थींदो। दिलावर, तूं पाण खे अकेलो न सम्झ, असां बि तोसां इन में गॾु आहियूं। मुंहिंजे भाउ मूंखे औलाद वांगुरु पालियो ऐं तव्हां चओ था सब्र कयो। मां सम्झां थो तुंहिंजे कावड़ ऐं गुस्से खे, पर भुलिजी बि अहिड़ो क़दम न खणिजांइ जंहिंसां तोखे नुक़सानु थिए। नुक़सानु हाणे मुंहिंजो न, पर हुननि जो थींदो।